कंदा आहियूं पाण पंहिंजो जेको रवैया आहिनि उहे हुकुमराननि में पाण खे चइबो आहे न त बाबा पैसा कॾहिं वापसि कंदे कर्ज़ लाइ चवंदा कमांद लहंदो पोइ तारीख़ थोरी ॾींदा आहियूं कमांद लहंदो कॾहिं मिलंदासीं ईद खां पोइ त 100 तारीख़ूं आहिनि 12 तारीख़ एक ही कोन चवंदा आहियूं ईद खां पोइ शाम जो मिलंदासीं शाम जो केॾी महिल ॾिसो पैसा तुंहिंजा सोन आहिनि केॾांहुं कोन विया आहिनि तोखे पैसा वापसि ॾिबा पर पोइ ॾींदो वाइदो कोन कंदा आहियूं त करे कहिड़ी तारीख़ ॾींदासीं त सॼो कमु ईअं आहे हुकुमरान ॾिसंदा सिंधी माण्हू ईअं आहिनि त हू बि तव्हां सां ईअं था हलनि सिंधियो तव्हां सिर लॻे तव्हांजो ॾाढो फ़िक्र आहे ॿोॾि जो पाणी इनशाला निकिरी वेंदो पोइ ॿोड़ींदा हीउ तव्हांजो सॼो तर तव्हांजे हिन इलाइक़े जूं मेड़ जो जेके जमूरत में वेठा आहिनि जी क़ुर्बानी मेड़ जे माण्हुनि जी आहे सॼे मुल्क ते थोरा आहिनि मेड़ जा मोरे जा दादू जा लाखाट जा केसारा जा ब्रह्माणी ॻोठनि जा इहे सॼे सिंध जा माण्हू जमूरियत लाइ विढ़िया उन्हनि जमूरियत लाइ विढ़ंदड़ माण्हुनि खे ॿोड़ंदो वञे मेड़ ॿुॾल केनशा ॿुॾल पाणी बीठो आहे रस्ते ते अचां पियो हाणे ॿिन्ही पासे जो पाणी बीठो आहे त फसल किथां थींदा माण्हुनि जूं ज़मीनूं किथां आबाद थींदियूं माण्हुनि जो गुज़र कीअं थींदो कंहिंजे न्याणी जी शादी हूंदी कंहिंजी माउ जे बीमारी ऐं ऑपरेशन जो इलाजु हूंदो कंहिंजे पीउ वीचारे कंहिंखां कर्ज़ु वरितो हूंदो वापसि करिणो हूंदो बचा लंघण आहिनि रोज़गार नौकिरियूं विकामियो वञनि पाणी बीठो आहे लातल कनि मश्करी पिया कनि हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि वज़ीर आला हुकुमरान पार्टी जे उहिदेदारनि खे मुबारक थो ॾिए हुकुमरान पार्टी जा उहिदेदार वज़ीर आला खे मुबारकबाद पिया ॾियनि तव्हांजा MNA MPS किथे आहिनि MNA MPS हींअर जा ऐं MNA MPS जेके माज़ी में खटिया आहिनि ऐं MNA MPS जेके हींअर ॿिए नंबर ते था अचनि उहे सभु किथे आहिनि का पुछे ई कान्हे सिंध असेंबली में तव्हांजी ॻाल्हि ई कान्हे पोइ सिंध असेंबली जे इजलास में हींअर ताज़ो वेही सिंध जे अख़्तियार वफ़ाक़ खे ॾियण जो ऐलान कयो करारदाद पास कयूं पहिरीं चयो अरिड़हीं तरमीम पोइ वरी सिंध जा वसीला वफ़ाक़ खे लिखी ॾेई छॾियो इहे असेंबली जा इजलास थिया हिननि मां कंहिं उथी बि चयो त मेड़ खे तबाह कयो अथऊं कंहिं उथी चयो केन शाह खे कंहिं चयो कड़ी खैरे खे कंहिं उथी चयो त झुॾे खे या खैरपुर खे या ठरी मीरवा खे या सांगड़ खे या शहदादपुर टंडो आदम ऐं किबरे खे केरु पुछो ई कोन तव्हां उन्हनि जो मौज़ू न आहियो पाण उन्हनि जो मौज़ू न आहियूं पाण उन्हनि जी गुफ़्तगू जो हिकिड़ो ज़रो बि कोन आहियूं हिसो ई कोन आहियूं पाण उन्हनि लाइ ईअं आहियूं जे ॿिलियूं कुकड़ूं गॾु घोड़ा हलनि पिया उन्हनि खे मिड़ी हकलणो आहे ॿिलीअ खे करिणो आहे हुश वरी जंहिं महिल दिलि चए त ॿिलीअ जे मथे सां तरक़ी हुनखे थोरो बचियल खीर ॾेई छॾिणो आहे सिंधी माण्हू ईअं आहिनि उन्हनि लाइ हुश करे वरी जेॾी महिल ज़रूरत पई वरी मथे सां तरक़ी हा तूं आयो आहीं तोखे शादी में पुओ थो ॾियां तुंहिंजे शादीअ में आयो आहियां तुंहिंजे ॾाॾे जी फातह ते आयो आहियां तंहिंजे करे सिंध जो माण्हू जे असीं पंहिंजे हक़नि लाइ पाण न उथूं ऐं सिंध जो माण्हू जे असीं जवाब तलब न कंदो जवाब तलब जी ॻाल्हि आहे पंजाब जो माण्हू जवाब तलब पुछे थो परवेज़ इलाही तो छा कयो हमज़ा शहबाज़ तो छा कयो वाइन तो छा कयो चठा तो छा कयो शहबाज़ शरीफ़ तो छा कयो पुछा था कनि KPK जा माण्हू पुछा था कनि ANP खां PTI खां मुतहदा मजलिस अमल खां JUI खां पुछा था कनि कराची में ॾिसो कराची जो उर्दू ॻाल्हाईंदड़ छा थो करे तव्हां गौर कयो आहे तव्हां सिंधी आहियो गौर कयो तव्हां सिंधी अञा सिंधियुनि जे पीपल्स पार्टी असांजी आहे बिजा तीर बिजा लॻा पिया न कराची जे माण्हुनि MQM खे वोट पे ॾिना पोइ वरी PTI खे वोट ॾिनो पोइ वरी जमा इस्लामी खे था वोट ॾियनि पोइ वरी PSP खे था ॾियनि पोइ हक़ीक़ी खे था ॾियनि पिया फेराइनि जेको कमु थो करे हुनखे वोट था ॾियनि बट नथो करे त हुनखां हिसाब किताब था वठनि तव्हां हिसाब किताब वठणु सिखी ई कोन आहियो बाबो आहीं आयो आहीं तूं हली आयो आहियां बाबा तुंहिंजे घर हली आयो आहियां अदा हली आयो आहे वरी बि असांजो वॾो आहे बाबे जो दोस्त आहीं चाचे जो दोस्त आहीं पोइ तव्हां सां इहो हशर छो न कनि उन ख़बर आहे गिराटड़ी पाए मथे ते हथु फेराए बाबा बाबला पोइ बि तुंहिंजा आहियूं बसि ठहियो तंहिंजे करे उहा सुजाॻी पैदा कंदासीं त मेड़ वरी उथी खड़ो सुप्रीम कोर्ट में